जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। मैं तो खुश हूँ सिंध कैनात यूट्यूब चैनल के प्लेटफॉर्म ताम मैं होस्ट अमीर हुसैन खोसो। दोस्तों असीं हींअर मौजूद आहियूं एबटाबाद में। एबटाबाद में कावा चांहि जो जेको आहे सो मज़ो वठी रहिया आहियूं तव्हांजे साम्हूं। मूंसां गॾु मुंहिंजो पीर प्यारो तारिक जावा साहब। तारिक भाई एक मिनट। बिस्मिल्लाह या अली वली बिस्मिल्लाह। एबटाबाद की शदीद सर्दी दोस्तों किथे पुछो सर्दी त बीमार करे वेंदो आहे असांखे त एतिरो अंदाज़ो ई न हो त एतिरी सर्दी सो इन शदीद सर्दीअ में कावे जी चांहि में जेको आहे सो मज़ो वठी रहिया आहियूं। सबस चांहि एबटाबाद।